कॾहिं इमाम हुसैन नबी सरदार जे कुल्हनि ते, कॾहिं वरी इमाम हुसैन जो सिर नेज़े जे मथां। अॻियों नेज़े ते सिर जिस्म सां गॾु न आहे, जिस्म सां गॾु सिर ठहे तो जिस्म सां, पर जॾहिं सिर जिस्म खां जुदा थी वञे वो जेको जंहिंजो सिर जुदा थी वियो वो तो शहीद थी वियो, पंहिंजे रब सां वञी मिलियो। पर जेके उन जा पोयर ॾिसनि था नज़रुनि सां अखियूं साम्हूं, उन्हनि जे दिलि ते छा गुज़रंदो हूंदो। पुट उन बीमार ज़ैनुल आबिदीन जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो, जंहिंजे निगाहुनि जे साम्हूं उन जे बाबे जो सिर मुबारक बिना जिस्म जे नेज़े जे मथां हूंदो। उन न्याणी बीबी सकीना जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो, उन भेण बीबी ज़ैनब जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो। साईं तू सुभान तोखे चारो नाए चवण, मुझा साईं तू सुभान तोखे चारो नाए चवण, किथे वसंदड़ शहर वैरान करी, किथे वसाई वाहण, कनखे दाम न दी हिक दमड़ी, कनखे माया दी पियो मण, कनखे पाली पालकियुन में कनखा पिहाई पाण, कनखे बेकन दी हिक बकरीअ जी, कनखे धणी नी पियो धण, तेलाहू ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा, तेलाहू ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों, गम दुख परेशानियों इंसान जी जिंदगी जो हिस्सो है। छा कदी दुख अची वञनि, मथो टकराईंदो छा भित सां, छा कंदो? सोचो था खुदकुशी कयां, पाण मारियां, इहो हल्ला पाण मारींदे न, खुदकुशी कंदे न, इन जो नतीजो ख़बर नहीं छा थींदो। तू चईंदो खुदकुशी कयां, कर्ज़नि खां जान छुटी वेंदी, परेशानी खां जान छुटी वेंदी, पर जंहिं ॾींहुं खुदकुशी कई उन ॾींहुं मुसीबतुनि जा दर तोते खुली वेंदा। साईं फरमाइनि था, चोर, ज़ानी, शराबी, बदकार, व्याजी अज़ाब काटे छुटी वेंदो, खुदकुशी करण वारो हमेशा 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 जहन्नम की बाहि में सड़ंदो। टे भेरा मदीने वारे साईं फरमायो त हमेशा 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 जहन्नम की बाहि में। मिसाल के तेज औजार खणी पाण के मारियो, खंजर खणी, छुरो खणी पाण के मारी, जहन्नम जी बाहि में हूंदो, छुरो उन जे हथ में हूंदो, पाण के पियो हणंदो। हिकड़ो बाहि जो अज़ाब, ॿियो उन छुरे हण जो अज़ाब। जंहिं तरह सां पाण के मारी, मसलन ज़हर खाई पाण के मारी, वो ज़हर उन जे हथ में हूंदो, ज़हर खाईंदो, बाहि में सड़ंदो, हिकड़ो बाहि जो अज़ाब, ॿियो ज़हर जो। ऐं हिते त
ॾियारा हिन ज़िंदगी जा वींदा गुज़री केॾी बि परेशानी हुजे पर उन परेशानी में हींअर मिसाल ॾिसो न केॾी गर्मी आहे मस्जिद सॼी में माण्हू पघर में ट्रिमनि था पिया पर हो चए थो अलाह चाहे त हवा थधिड़ी घुलाए छॾे तव्हां केॾा बि परेशान हुजो पर ज़िंदगी में अहिड़ा लम्हा रब ज़रूर ॾेखारींदो आहे थधिड़ियूं हीरूं बि घुलाईंदो आहे या न इन माल उसरे युसरा तंगी सां गॾु वरी अल्लाह ताला आसानी जी राह ॾेखारी पर सोचो था त ख़ुदकुशी कयां पाण मारिया जान छॾाया जान कोन छुटंदई मेड़ वारा या सोच कढी कढी पुरज़ो पंहिंजे ज़हन मां कढी छॾ को मां ख़ुदकुशी करे पाण बचाया थो न खुदकुशी करण वारो बुज़दिल आ भारी आ बेहिम्मत आ मर्द नाहे मर्द हुआ जेको मुकाबलो करे ज़माने जे लाहन चाड़न सां मर्द बोलींदा आहिनि बुज़दिल माण्हू जी जाइ नाहे बुज़दिली आ जेको पाण मारे जान छॾाया मर्द नाहे मर्द ही त मैदान में पाण मल्हाए ॾेखार मुखे कसम रब जी ज़ात जो जॾहिं मर्द हिम्मत सां संतरो ॿधी हिम्मत जो संतरो ॿधी बीहे न दुनिया जी का बि मुसीबत उन जे अॻियां टिकी न सघंदी रस्ता खुला खुला खूह खोटींदा खूह बराड़ी में खूह खोटींदा टाक 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 प्या खोटींदा रुगे टाक पत्थर गर्मी जमीन में खोट वरी मिट्टी बाहर कढ वडी परेशानी हुंदी आ खोटींदे विच में ये किलो जो ठोकींदो वडी जो पानी जो चश्मो निकरंदो तो सजो भरजी वेंदो ॾिसण में त टाक हुई कुछ भी न हुयो पानी जी ठिंब न हुई पानी उञ पई लगे तो बाहरो को घुराए वरी जो पानी निकतो त सजो खूह भरजी वियो मिठा हाणे जे यो अध में छॾे वञे हा न या मेहनत ई पानी में पर जेको हिम्मत करे बीठो हाणे पाण त पानी पींदो पर ॻोठ पाड़ो राज मुहाज इंसान जिन जानवर जीत हर को पियो यो इस्तेमाल कंदो क़यामत ते इन खे अजर ऐं सवाब पियो मिले मर्द थियो मर्ज़ न थियो मेड़ वारा मर्ज़ हूंदो आहे न मर्ज़ किरियो पियो हूंदो उथी न सघंदो टवल टेक ते भितिन जो सहारो वठंदो इहो आहे मर्द ईअं हूंदो आहे जो उथी खड़ो थींदो आहे छा थींदो मर्द या मर्ज़ कहिड़ा कहिड़ा मर्द थींदो नाकामी नाहे नाकामी जॾहिं ज़हन माण्हू जो ख़राब थी वञे न उहो नाकाम जेको चए थो बसि हाणे मूंखां कुझु न थी सघंदो बसि हाणे बाबा थी न सघंदो न कुझु न थींदो मूंखां इहो नाकाम जेको चवे थो त इंशाअल्लाह अल्लाह मदद कंदो मां छॾींदुसि न खुदा लणहार उपाइणहार निपाइणहार चो अल्लाह अल्लाह कीर न थियो दिल न लोडियो हिम्मत न हारियो सब्र कयो बियो नमाज पढ़ो ऐं अॻिते वॾी ॻाल्हि आहे जेका अल्लाह फरमाई खुदा जो कसम हे जेके भगे ठोड़े वाला जबल हिन के अॻियों खीर थर ॾिसंदो न शाम जो इन्हनि खां बि वॾी ॻाल्हि आहे मुझे ध्यान किया तो मैं पढ़ा रब तो फरमाए इन्नल्लाह मसाबिरीन बेशक बिना के शक शुबे जे पक्की पुख्ती गिरंडेड गाला इन्नल्लाह मसाबिरीन
अल्लाह सब्र वरन सां गडुआ सुभान अल्लाह जे करें तो के थाड़े लड़े धमकी दिनी आ एसपी साहब दादू जो एसएसपी अचे प्रोटोकॉल सा फोर्स सा मोबाइल गाड़ियों सा बख्तर बंद गाड़ियों सा एसएसपी अचे चवे अब परवाह न कर मां तो सा गडो है दाड़े न बीडो आओ लिको बेले में कच्चे में लिको बैठो चोरन पर हे एसएसपी जेको जिले जो मालिक आ पंजे पुलिस सुधो मोबाइल सुधो बख्तर बंद गाड़ियों पुलिस फोर्स गाड़ी सही मुजा क्लाशन को बंदूकूं राइफलूं अड़न हथियारन सुधो तो सा गड बीडो अचे तो मां तो सा गड आया हाने बुधा ढाड़े लखा डिजंदे या हुन जे गड हुजण ते टकईंदई छा चवंदे अरे हल हल धाड़े हल छा कदे मुके मुजा एसपी गड्डा पण ने के मछराई दे तू छा कंदे रे तो के मोकला मुजा एसपी साहब गड्डा जिले जो मालिक हां हां ओ मिठा जिनके अल्लाह तो फरमाए सब्र वारा घबराए न मा अल्लाह तो सा गड्डो आयो जैसा अल्लाह गडु हुजे जेके मालिक जी मैयत मालिक जो साथ मालिक करीम जी पुष्ट पनाई हुजे बाबाई ने मानू के हथ न लाए जे जेको है ना सूबेदार जो मानू थे चंदा न बाबा हे एमपी साहब जो मानू थे ख्याल के हे वजीर जो मानू थे सही हे वजीर आला जो मानू थे पर केडो न वो वक्त वारो आज को अल्लाह जो मानू कुरान ते यकीना कुरान ते एतबारा इन्नल्लाह मस्साबिरीन बिला शक अल्लाह हाने सुन अल्लाह ताला फरमाए बिन शयन को मदद वठो हिकिड़ो नमाज खां ॿियो सब्र रखा पर ईअं न चई त इन्नल्लाह माल मुसल्लीन माला नमाज़ुनि सां गॾु आहियां न कंहिंसां ॻाल्हायो कंहिंसां सब्र जनी जो सीर तीर न गुसे तन जो जेके सब्र वारा आहिनि उन्हनि सां अल्लाह गॾु आहे बीजा ते रब तो फरमाए वलन नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जुए व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात जरूर बिल जरूर ताके आजमाइंदुस पक पक सा ताके परखींदुस मुजो वायदो के तो फरमाए मुजो वायदो ताके परखींदुस नसीराबाद वाला पैर खोड़ जाए मेड़ वाला दादू वाला वाला नबलुवन्नकुम जरूर बिल जरूर जरूर बिल जरूर आजमाइंदो साए किया मौला की आजमाइंदे रब फरमाए तो बेखौफ मिनल खौफ या खौफ दींदो साए खौफ बधारे वल जुए या भूख जो खौफ दींदो साए भूख दींदो साए माना रोजी जी तंगी बेरोजगारी व नक़सिम मिनल अमवाल या मालन में नुकसान गऊ मरी वई जे खीर ते बचन जो गुंधणो में मरी वई जोड़ो जे हार पो कंदो हुयो डांद मरी पियो व नक़सिम मिनल अमवाल माल जो नुकसान पैसे जो नुकसान वल अनफुस करे वरी जान जो नुकसान जवान पुट बिछड़ी वियो न्याणी बिछड़ी वई दिल प्यारी ज़ाल जी जुदाई थी वई अब्बो बिछड़ी वियो जी दिल मां बिछड़ी वई साथी न पसा से जेके हुय में ही थूणियूं ये
मन थूणी ते बीठल हूंदो आ साथी नपसा से जेके हुय में ही थूणियूं हाणे कहीं जे वनी अंगण औरिया कदे दिल प्यारन जी जुदाई थी वेंदी व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वसमरा कदे पोखुन में मेवन में नुकसान बाग मार जी ओ तूफान आयो अंबड़ी जो बूर मसजो तूफान जो आयो तो सब बूर छणियो कदे बोड ची वई पीठल फसल तैयार थियल फसल डीएपी में नहीं यूरिया में नहीं संग भरजी आया हवा ते लुडन प्या हारी जो जिगर ठरे पियो ओच को तूफान आयो ओच को मींह आयो का बोडाई बीठल फसल केडी दुखियाई आया केडी अजियत रबर में तो ये बकंदो सा पर जडे तवा इन आजमाइशन में इन इम्तिहानन में पास थी देखारियो व बशिर साबिरीन सब्र वारन के मुरब जी मुबारका अल्लाह तो मुबारक जी घबरायो ना अल्लाह जी मुबारक जेडी मल गर्मिया घुट्टा पूसंडा साथों निकरे उबटा पर जो थदड़ी हवाए खुली वरी मेर जू कणियों मीह जू वसियों बुसट बई पगर बिया गर्मी बई यहाँ ठरी थदड़ी हवा गुलदिया चना उठे जी हवा लगी आ बुद्धि दो लिठी दो उठे जी हवा हाय हाय रब फरमाए तो घबरायो न मां रब तो के मुबारक छोड़िया दिलगीर न थियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अनम बसा सल्लल्लाहु अलैहि या करबला जो मैदान मुझो सोनो इमाम हुसैन निगाहुन जे सामो अली अकबर शहीद थी जवान पुत्र 18 साल जवान फाइटियो हजरत कासिम इमाम हसन जी निशानी निगाहों के सामो शहीद थी वियो थन पियाक बचड़ो अली असगर शहीद थी वियो औन ऐं मोहम्मद बई भाणे जहन बीबी ज़ैनब जा बच्चा है निगाहुन जे सामो शहीद थी विया मुझा दोस्तों जेॾीमहिल घराणो रफीक साथी जेके मक्के मां आया जेके मदीने मां गॾिजी आया जेके रस्ते में कढिया हिकु हिकु थींदे शहीद थींदा विया हाणे ख़ैमे में हिकिड़ो इमाम हुसैन या बीमार ज़ैनुल आबिदीन खेमे जे दरवाजे ते बैठा है गर्दन झुकायूं अग्यों सन रेगिस्तान करबला ते बच्चन जा लाश वारी में मिट्टी में खून में लोड़े वरी जे हेडे खेमे ने सन त बीबियूं पाक दामन मुसाफिराणियूं परदेसियाणियूं अजीब इम्तिहाना अग्यों जो मंजर जिगर छोरी दड़ा पुठियों जो मंजर खेमे वारो दिल दलाई दड़वा
जन मुझो ख्याल न कयो मुझे बच्चन जो ख्याल न कयो मुझे नंग नहीं न्याणी जो केड़ो ख्याल कंदा ऐं उन्हनि पाक दामन बीबियुनि जा अखियुनि जा लुड़क इमाम हुसैन जी दिल ते छा असर कंदा हूंदा गर्दन झुकाए वेठा आहिनि ओचितो हीअं कंध मथे करे चवनि था आहे को जो हुसैन जी मदद करे आए को मुझो मददगार बस बस ये लफ्ज जवना हुया छाता दिसन त नानो साईं निगाह जैसा पहुंची वियो बचड़ा हुसैन अकेलो नहीं ही निहार मोहम्मद करीम तुझे अगे हुआ अन्या जो दिसे त हैदरे करार मौला अली शेरे खुदा जो जलवो नजर आयो बचड़ा हुसैन तू अकेलो नहीं तुझो बाबो तो संगत हवा जो झूठो आयो जिन्नन जो सरदार आयो साईं मां उहो आया जेके तुझे बाबे अली कलमो पढ़ायो हुयो मुझे पुठियों हज़ारे जिन्नन जो लश्कर इजाजत दे त यजीदन के मसले निपूड़े निचूड़े बर्बाद करे छड़ियो हर तरफ ना मददगार नजर आया हजरत इमाम हुसैन फरमायो बस बस मुंह दिसण पे चाहियो त मां अकेलो त ना आणे रदीना बिकदाइल्लाह असा अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियूं सब्र जी दामन न छॾबी जेको अल्लाह जो फैसलो आ उन ते आमना सदकना मुझा दोस्तो फरमाइन था हाणे मां कंहिंखां बि मदद घुरंदुसि न बस मुझो मददगार मुझो अल्लाह इन वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्ला सालिहीन खुदा जो कसम सीरत निगार लिखन था जिनमल इमाम हुसैन घोड़े ते चढ़न पिया हिकड़े हथ में कुरान हो ऐं ॿिए हथ में तलवार हुई ज़बान ते इहा आयत हुई इन वली अल्लाह मुझो वली मुझो वारिस मुझो मददगार अल्लाह केरा मुखे जिन्नन जी मदद न खपे मुखे इंसानन जी मदद न खपे मुझो मददगार मुझो अल्लाह जेको मुझे रब जो फैसलो आ उन ते सब्र भी कबो शुक्र भी कबो ऐं जेरी मल मैदान कारज़ार में इमाम हुसैन वञण लगा घोड़े पाड़े ते चढ़िया घोड़े ते जने सवार वेंदो आ एड़ी हणंदो आ ऐं मार के छिकींदो आ त घोड़ो चड ॾेई डुकंदो आ इमाम हुसैन घोड़े पाक ते चढ़ी घोड़े के एड़ी हैया मार छिकिया पर घोड़ो चुरियो वरी फेरो घोड़े के छिकण लगा हलण जो इशारो महमेज ॾिनऊं पर घोड़ो पंहिंजी जाइ तां चुरियो ई न वरी टियों भेरो बि ईअं थियो अचानक इमाम हुसैन के हिकिड़ो ख्याल आयो हेठि आयई त घोड़े जे पेरनि में जेको मंज़र नज़र आयो बीबी सकीना जेका घोड़े जे पेरनि खे चंबड़ी बीठी आ घोड़ा वञण न ॾींदी माए ये मुझी ज़बान ये
जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़िबां हिया जो कलम बाण खोड़े तो हेठ लचा न्याणी के फाकुर पातूं प्यार शफकत सा नवाज़ूं वापस खेमे में आया ज़ैनब मुझी सकीना जी पारत बीबी ज़ैनब रोण लगी साईं फरमाता ज़ैनब ए हैदर करार जी न्याणी तुझे जिस्म में खातूने जन्नत जो जी थन्यवा तुझे रगुन में हैदर करार जो खूना ओ मुझी बहादुर भेण मुझे बच्चन के रोण न जाए इनन के खैर खातूने जन्नत मज़ार ते वजी मुझी चीजल माँ के परदेसी हुसैन जो सलाम जाए मुझे नाने मोहम्मद करीम के दरबार में मुझे सलाम मुझा दोस्तों पंज बच्चन के सब्र जी तलकीन करे सब्र जी तालीम दई वरी इमाम हुसैन के घोड़े ते सवार थी मैदान कारज़ार ने वञन था सिर कटाए छॾियूं पर सब्र सां शुक्र सां नमाज सां जेॾी महिल तीर वसन तलवारूं वसन पियूं ओॾी महिल बि ऐन नमाज जो वक़्तु अची वियो सोणे हुसैन कुरान ते अमल कयो इस्तईनू बिसब्र वस्सलात मुझे आका हुसैन नमाज न छड़ी सब्र न छड़ियो नबी जे बच्चन नबी जे घराणे वारन सब्र कयो ओ मुझा दोस्तों छो त आई कुरानी तालीम इहो ई नबवी सबक इहो ई अहल बैतन जो तरीक़ो सल्लल्लाहु अलैहि हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए ओ हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत उनियत जन्नत हराम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम वाह हुसैन तुझो सब्र वाह हुसैन तुझो रज़ा बिल क़ज़ा जो मकाम उम्मत के सबक दिनो त हेड़े वक्त में नमाज न छॾबिया सब्र जी दामन न छॾबिया मुझे सोने हुसैन दुनिया वारन के जिंदगी गुजारण जीअण जो रस्तो सेखारियो सल्लल्लाहु अलैहि अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि
मुझे सोने नबी फरमायो मन शक्कल जुयूब व ज़रबल खुदूद व दआ बिदअवल जाहिलियत फलैस मिन्ना। गम जे वक्त मुसीबत जे वक्त दुख जे वक्त जेको सीनो कुटे मुंह पिटे कपड़ा फाड़े जाहिलियत वारियूं रड़ियूं वाका दाऊं हाय हुए करे साईं फरमाइनि था फलैस मिन्ना यो सामान है यो असांजो ना है पुट हे जेको पिट को मातम कारा कपड़ा फाड़न जंजीर हण पान के जख्मी करण या मोहब्बत ना है पुट यो सबक उहो ना है जेको करबला वारन सिखाए वदा यो मातम यो पिटको यो बाजार में रोडन में निकरी दूल खणी अजो पोयो ये पंजो मर्द औरतूं विच में गडो गड यो तरीको मुझे नबी जे बच्चन बि तरीको ना है नबी जे आल बैतन में यो तरीको ना है हां मातम न कबो चो मातम पर मातम इंसान गड भी न हलबो एकड़ा चंदा मातम कोन था सच्ची विंदा वसा जुलूस में मोहब्बत ज़ाहिर कई बियो कुछ न वरी कमी सकारी कंदा उनन सा एक जेड़ाई करण जेला पुट इयो जेको मुशाबियत के ओदन जेके हुए नबी जे असहाबन के घट वध गालाइन टिन यारन के गारियूं देन नबी जी कुआर हजरत अम्मा आयशा सिद्दीका साईं जे शान में नाशाइस्ता लफ्ज गालाइन तू चई त मां इनन सा गडजी तो हला ज़ेब न थी या गाल ठहे न थी जी काथे वेठा आयो यार गलायो मस्जिद में अल्लाह जे घर में अल्लाह दिसे तो अज मुसा पक्को वायदो कयो मस्जिद में त ता ने मातमी जुलूस में न विंदो मथे हथ खणो मां दिसा मातमी जुलूस में न विंदो ताज़िया ये जेके न पंजो इनन सा गडजी असा घणा उनन सा गड पराई औरत के दिसण गुनाह हुआ हराम पराई औरत के शावदी नजर सा दिसे त हराम अन जुलूस में मर्द औरतूं गड था हलन अच्छा यो शरीयत असा के यो सिखायो असा के इमाम हुसैन ये सिखायो इमाम ज़ैनुल आबिदीन असा के ये सिखायो न मिठा नजात है अहल बैतन जे रस्ते ते हलण कामयाबी है कामरानिया है कुरान जी दामन झलन कुरान ते अमल कुरान तो फरमाए तो सब्र कयो ए हजरत मौला अली शेर खुदा हैदर करार फरमायो त दीन जे अंदर सब्र इए आ जे जिस्म में मुंडी कटजी वने त जिस्म बेकार है जिस्म बेजान है सजो दारो मदार मानू जे मुंडी ते इस्लाम दीन नमाज रोजो हज ज़कात खैरात रोजा फितरा जेकी बमल है ने इनन सबनी में सब्र इए आजे जिस्म में मुंडी जे जो सब्र नायो ने पंजे दीन जी मुंडी लाए बाकी केड़ो इन जो दीन बचो जे पंजे दीन जी मुंडी कलम करे लाहे छडी बाकी दीन ने वट केड़ो बचो पक्को अहद के अल्लाह जे घर में त इने मातम इंसान न गडबो जी तोखे जेकरे बुधणो आ त तू सुन्निन जा आलिम बुध न रात हलिया होते पंजो बॉर्डर में जलसो सुबाने डी जो हलिया दिलबर आबाद में दिलबर आबाद में डी जो सुबान दही जे डी जलसो तो के दावत दिया तो चे बुध न अहल बैतन जो शान बुध न कुरान ही हदीस मा सिख न हिकड़ो मुड़े ध्यान के बाइबल अर्थ तो पे
गुज़िरियल साल रमज़ान जे महीने में मुंहिंजो बच्चो शहीद थी वियो। वियो पे पासपोर्ट ठाराई पे मदीने वञण जे लाइ। दादू मूं पासपोर्ट ठाराए मोटियो, वापसि वञे पियो पंहिंजे घर। रस्ते में हादसो थी वियो। हाणे उहो गाॾी में हीअं चिपजी वियो, प्रेस थी वियो। जेॾी महिल मूं उहो मंज़र ॾिठो या वीडियो ॾिठो त मुंहिंजी दिलि ते छा गुज़रियो हूंदो। ऐं मां उन वक़्तु मदीने शरीफ़ में हुयुसि। मां पंहिंजे जज़्बात खां बेकाबू थी वियुसि। मुंहिंजो ह्यान फाटी पियो। मां डोड़ंदो वञी मदीने वारे साईं जे हुज़ूर में पेश थियुसि। पाण किरां मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजी दिलि खे तस्कीन ॾियो। मां बर्दाश्त न करे सघियुसि। सरकार जे दर ते वञी मूं दाह ॾिनी ऐं हुज़ूर जन पंहिंजो ख़ासि करम कयो। हाणे मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं को मुंहिंजे बच्चे जी ॻाल्हि करे त साईं दिलबर साईं जो पुट खे हीअं किरियो, हीअं चिपजी वियो, हीअं थी वियो, मूंखे ॿुधायो त मुंहिंजा ज़ख़्म ताज़ा थींदा, मुंहिंजो ॾुख ताज़ो थींदो। हे जेको मातम जे पिड़ में वञी ऐं बाक़ाइदे सां उहे ठाहिनि था। असां वटि सिंध में अञा इहो रवाज न आयो आहे। हिकिड़ो इमाम हुसैन ठाहिनि था, हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन ठाहिनि था, हिकिड़ी बीबी ज़ैनब ठाहिनि था। पोइ उन्हनि खे अॻियूं हलाइनि था, उन्हनि जा मथा उघाड़ा कनि था ऐं उन जे पुठियां मातम कनि था। छा इन सां नबी सोनो राज़ी थींदो? छा इहो तरीक़ो आहे नबी जे बचनि जी मुहबत ॾेखारण जो? पुट इहो त कंहिंजा ज़ख़्म ताज़ा करणु। मां तो चवां त इहो तरीक़ो जेको इन्हनि माण्हुनि इख्तियार कयो आहे, इहो क़ुरान सुन्नत शरीयत अहल बैतन जे तरीक़े सां मुतसादिम आहे, उन्हनि जे बरख़िलाफ़ आहे। तरीक़ो उहो आहे जेको अहल सुन्नत खे अल्लाह करे असां सुन्नियत जे तरीक़े ते जियूं, सुन्नियत जे रस्ते ते रब शल असांखे मौत नसीब। अल्लाह करीम करबला जे शहीदन जे सदके रब असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। रब करीम असां